वाहेगुरु वाहेगुरु वाहेगुरु। बैठिया सोइए सबना दा वेसा, सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि। देवगंधारी मेला पंजवान धन गुरु अर्जन देव साहिब जो सफलवा की सेवा कयो मेर सदाई। मन कहे अहंकार अफारा, मन कहे अहंकार अफारा, दुर्गंध अपवित्र अपावन भीतर, जोधी से सोशारा रहा। जिनकी आतिश सिमर प्राणी, जीव प्राण जिनदारा, तिसे त्याग अवर लपटावो, मर जन्मे मुगद गवारा। अंध गुंग पिंगुल मतहीना, प्रभु राखो राखन यारा। करण करावन हार समरता, क्या नानक जंत विचारा। सतनाम श्री हरि सतनाम श्री हरि। गुरु प्यारे साध संगत जी, अज बाणी आहे पंजी पातशाही धन गुरु अर्जन देव महाराज। मन कह अहंकार फारा। अज असांजे घर में बरकत आहे। अज असांजे घर में गुरु महाराज जी तरफां सुख शांति जी आसीस भी आहे। रोजगार भी सुठो हले तो। असांजे घर में कंहिं भी प्रकार जी काई तकलीफ़ कान्हे। उनजो हिकु वॾो कारण रहंदो आहे। कंहिंमहिल पाण खे लॻंदो आहे कि मां कमायां थो, मुंहिंजे कमाइण सां मुंहिंजो परिवार हले थो। अगर मां न कमायां तो मुंहिंजो परिवार भी न हले। अहंकार अफारा। गुरु महाराज चवंदा तूं ॾाढी वॾी भुल में आहे। अरे जंहिंजे घर में बरकत आहे, सुख शांति आहे, हुनजे मथां हिकु कारण रहंदो आहे कि बरकत या त तुंहिंजे पुट जे सदके थी अचे, या त तुंहिंजी न्याणी जे सदके थी अचे, या त तुंहिंजे पिता साहिब जे सदके थी अचे, या त तुंहिंजी माउ जे सदके थी अचे। तुंहिंजे मथां कोई न कोई सदको आहे, शक्ति आहे, जंहिंजे करे तुंहिंजे घर में बरकत बनल आहे। तूं कॾहिं भी पंहिंजे मथां अहंकार न कंदो कर कि मां अहंकार कयां, मां कमायां तो मुंहिंजो परिवार हले थो, न कमाईंदुमि त रुली वेंदो। न, कंहिंजे न कंहिंजे सदके असांजे घर में बरकत आहे। उहो सदस्य असांजे घर में माउ जे रूप में भी थी सघंदो आहे, पीउ जे रूप में थी सघंदो आहे, नुंहुं जे रूप में थी सघंदो आहे, न्याणी जे रूप में थी सघंदो आहे, पुट जे रूप में थी सघंदो आहे। इन करे गुरु प्यारी साध संगत जी, असांखे कॾहिं भी कंहिं ॻाल्हि जो इनकार न करणु खपे। दुर्गंध अपवित्र अपावन भीतर, जो देसे सोशारा। अगर इहो अहंकार पाण कयूं था, गुरु महाराज चवनि था कि असां दुर्गंध आहे, असांजे अंदर में गंदगी भरियल आहे, असां अपवित्र आहियूं। हेॾो सभु कुझु अचण खां पोइ बि पंहिंजे मथां अहंकार था कयूं, घमंड था कयूं। न, जंहिं पंहिंजे परिवार खे हमेशा ख़ुशि रखियो, जंहिं पंहिंजे परिवार में हमेशा उहा मुस्कुराहट जारी रखी, हुनजे घर मां कॾहिं भी लक्ष्मी नाराज न थींदी आहे। जिन की आतिश सिमर प्राणी, जे प्राण जिन धारा। जंहिं घर में अटूट सिमरन चालू आहे, अटूट गुरु जी उहा भक्ति चालू आहे, हुन घर में कॾहिं भी गैप भी न ईंदी आहे। गुरु प्यारे साध संगत जी, अॼु असांखे वचन साहिब गुरु महाराजनि बख़्शिश कयो कि अगर असां अॼु ख़ुशि आहियूं, बरकत आहे, त कंहिंजो न कंहिंजो सदको आहे, कंहिंजी न कंहिंजी दुआ लॻल आहे पंहिंजे प्रतां, जंहिंजे करे पाण अॻिते वधी रहिया आहियूं। बोल गुरु नानक देव की। साची दरबार ओंकार।